सिजावल तालका अस्पताल में 4 सालन जी मासूम न्याणी वकीला मलाह फौत। वारसन जो अस्पताल आड़ो एहतजाज, डॉक्टरन ते गफ़लत जो इल्ज़ाम। ख़बर मूजिब सिजावल शहर जा रहवासी मलाह बिरादरी जे माण्हुनि जी 4 सालन जी मासूम न्याणी डॉक्टरन जी गफ़लत सबब तड़पी तड़पी फौत थी वई। फौती न्याणी जे वारसनि अस्पताल आड़ो एहतजाज कंदे चयो आहे त असांजी 4 सालन जी मासूम न्याणी वकीला मलाह खे अचानक उल्टी अचण सबब तालका अस्पताल सिजावल जी इमरजेंसी वार्ड में आंदो वियो, जिते हिकु डॉक्टर ऐं कंपाउंडर रश हुअण सबब देर थियण ते न्याणी तड़पी तड़पी फौत थी वई। ॿिए तरफ़ एमएस डॉक्टर बशीर अहमद सोलंकी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जंहिं बि अमले गफ़लत कई हूंदी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त हिते डॉक्टरनि जो तमामु खोट आहे। असांजा 4 डॉक्टर डीएचओ ऑफिस में वेठा आहिनि। हुन जे लाइ मूं डीसी सिजावल पिणु लिखियो आहे।